मीरो खान में अब्दुल शकूर चांडियो जी मेज़बानी हेठ कबूतरनि जी टूर्नामेंट खटींदड़ शौक़ीननि जे मान में तक़रीब मुनक़िद कई वई। हुन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे सफदर अली तुनियो। कबूतर खे न रुगो अमन जे पखी तौरु सुञातो वञे थो पर आसमाननि जी बुलंदियुनि ताईं उॾार करण जी सलाहियत रखंदड़ हीउ पखी ज़माना क़दीम खां पैगाम रसाई जो अहम ज़रियो पिणु रहियो आहे। दुनिया जे हर ख़िते में कबूतर पालण जो शौक़ु रहियो आहे। नंढे खंड में पिणु कबूतर बादशाहनि ऐं सुल्ताननि जी महलातुनि जी ज़ीनत बणियल हुआ। मौजूदा दौर जे तेज़ तरीन कम्युनिकेशन नेटवर्क में कबूतर हाणे पैगाम रसाई लाइ मौज़ू न बि हुजनि पर अॼु बि सिंध समेत समूरी दुनिया में कबूतर पालण जा शौक़ीन हिन पखी सां कंहिं न कंहिं सूरत में पंहिंजी मोहबत इज़हार कंदा रहनि था। मीरो खान जी सिंधड़ी शादी हाल में अब्दुल शकूर चांडियो जी मेज़बानी हेठ गुज़िरियल साल 13 टूर्नामेंट खटींदड़ कबूतर जे शौक़ीननि समेत 12 शौक़ीननि खे उस्तादी शागिर्दी जो दर्जो ॾियण ऐं एवार्ड ॾियण लाइ तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें मेरान कार 125 मोटरसाइकिल सिटी मोटरसाइकिल समेत लखें रुपयनि जा कैश इनाम ॾियण सां गॾु खेनि बोस्की जा पटका ऐं गुलनि जा हार पहिराया विया। उन मौक़े ते सिंध पंजाब समेत मुल्क जे ॿियनि इलाइक़नि मां आयल कबूतर जे शौक़ीननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त कबूतरबाज़ी तमामु तेज़ तर थींदी थी वञे बनिस्बत पूरी दुनिया में। ही क़ौमी खेलनि में शुमार आहे। बेल्जियम में भी ही क़ौमी खेल आहे, बहरैन में भी ही क़ौमी खेल आहे। ही शो को ख़राबु न आहे। ही तमामु सुठा बहितरीन असांजा उस्तादात असांजो वॾो जेको उस्ताद आहे उस्ताद प्रोफेसर बखी जेको काउंसलर जनरल आहे दुबई जो, उनजी पूरी दुनिया में वॾे में वॾियूं यूनियन्स आहिनि। ही शौक़ु ॾाढो फ़रोग़ वठी वियो आहे। हिन में तरीक़ेकार इहो हूंदो आहे त हिन में काफ़ी दोस्त इकट्ठे थी करे हिकिड़ो डोनेशन कढंदा आहिनि। डोनेशन करण खां बाद में हिकिड़ो कप मुनक़िद थींदो आहे। कप जा उनजा इनाम विरहाया वेंदा आहिनि। इन में इहो बि आहे असांजूं काफ़ी एसोसिएशन्स अहिड़ियूं आहिनि जेके ग़रीब घराणे या ग़रीब कबूतर परवर खे बि को महीने जो राशन थी वियो, को घर ठाराइण थी वियो, इन हद ताईं बि असां सपोर्ट कंदा आहियूं पंहिंजनि ग़रीब कबूतर परवरनि खे। हीउ जेको प्रोग्राम जेको थींदो आहे इनाम तक़सीम जेके बि नंबरनि में ईंदा आहिनि, जेके महिनत कंदा आहिनि उन्हनि खे जेको आहे एप्रिशिएट करण लाइ 12 उस्ताद खिलाड़ी घुराया वेंदा आहिनि त अची हू ॾिसनि उनजी कारकिर्दी, उनजो शौक़ु ऐं कहिड़ा कहिड़ा नंबर में अचनि था। पोइ उनखे दाद ॾियण लाइ सभई अची हिते सिंध जा कड़ कच्छ जी गॾु थिया आहिनि। ऐं हीअ जेको आहे लो फ्लाई जो शौक़ु आहे, असां वटि बि लो फ्लाई जो आहे ऐं ॿिनि क़िस्म जा शौक़ु थींदा आहिनि, हिकिड़ो हाई फ्लाई, ॿियो लो फ्लाई। लो फ्लाई जो तक़रीबन कराची आहे या पंजाब ज़िले ॿिन्हिनि इलाइक़नि में थींदो आहे। असां वटि तक़रीबन पट्टी जो शौक़ु थींदो आहे। इनामात जी तक़सीम जो प्रोग्राम हुयो, हीअ कप थी चुका हुया। हिन में तक़रीबन 5 खां 6 कप असां करायासीं। उन में इनाम असांजा दोस्त जेके जिन खटिया हुया उन्हनि खे इनाम ॾियणा हुया। उहा तक़रीबा जो कोठाई थी जंहिंमें पूरे पाकिस्तान खां शौक़ीन आया ऐं असां उहे डिस्ट्रीब्यूट कयासीं। हीअ तक़रीब थी तमामु ज़बरदस्त प्रोग्राम थियो आहे। हीउ शौक़ु जेको बाइख़्तियार नमूने हले पियो वेही, जंहिंमें उस्तादी शागिर्दी ख़लीफ़े जी रस्म अदा कई थी वञे, हिकिड़ो सुठो अमल आहे। इन में मोहबतूं पैदा थींदियूं, उस्तादी रस्मनि सां गॾु सुठो नमूने जेको आहे परफॉर्म थींदी वेही ऐं सुठे शौक़ में वाधारो अची वेंदो हलियो। हुन जो वधीक चवणु हुयो त हिन मुआशिरे में कबूतर परवरी जो शौक़ु तेज़ थींदो पियो वञे। दुनिया जे केतिरनि मुल्कनि में हिन खे क़ौमी रांदि जो दर्जो मिलियल आहे पर असांखे हुकूमती सतह ते के बि सहूलियतूं नथियूं ॾिनियूं वञनि। हुननि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त कबूतरबाज़ी खे बि क़ौमी रांदि जो दर्जो ॾेई दुनिया जे ॿियनि मुल्कनि जीअं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। कैमरामैन अज़हर अली बबर सां गॾु सफदर अली तुनियो, आवाज़ टीवी न्यूज़, मीरो खान।